टिकराटोल गोठ गाड़ोड़ो वासी नौजवान सखी मोहम्मद महतम जेको पंहिंजे खानदान जे पेट पालण ख़ातिर पंजाब जे शहर फैसलाबाद कम ते वियल हो, जेको गुज़िरियल 10 ॾींहंनि खां पुरसरार नमूने गुम थी वियो आहे। गुम थियल नौजवान जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन सिंध टीवी आॾो ॻाल्हाईंदे वधीक चयो त की नालो आहे छोकिरे जो नंढड़ो आहे, 17 साल जो उमिरि अथसि। वियो कमाइण फैसलाबाद, उतां तक़रीबन 14 तारीख़ ते निकितो आहे। जे हिन महिल ताईं असांखे का मालूमात न आहे, ख़बर न आहे अलाए किथे आहे। जे माना असां ॻोल्हा जी कढ विया आहियूं, उते बि कोन थो माना को अहिड़ो नज़रे, हिते बि कोन पुॻो आहे, राब्तो ई कोन कयो अथसि। असांजो भाउ आहे, न छोकिरे राब्तो कयो आहे न कुझु, माना ओॾो बि अञा को अहिड़ी का ख़बर न आहे आई जे माना को असांखे ॿुधाए हिन महिल ताईं। असांखे छोकिरो मिले वापसी, असांजा मदद थी वञे जेका थी सघे। बस अब मजदूरी जो मसलो अथसि, निकितो आहे पंहिंजे मुंहुं, न को रंज न को रुसामो न को कवेड़ न को झेड़, पंहिंजी इन ख़्याल में निकितो आहे। 9 ॾींहं थिया असांजो मसलो इहो आहे, असांखे ॿार मिले। 9 ॾींहं 9 ॾींहंनि में पतो न मिलियो आहे। आहियूं घणो ॻोल्हा में, ख़बर नथी पवे कंहिं तरफ़ जी काथे आहे या काथे न आहे। असां सां मदद कयो। मां ग़रीब आहे, मिसकीन आहे ॾाढी। ग़रीब जे पोयां मुंहिंजो पुटु मज़दूरी जे सांगे वियो, रोज़ी जे सांगे। जेकर थी सघे मां सां भलाई कुर्ब करे, मां सां मददगिरी करे मुंहिंजो पुटु मोटाए। हुकूमत खे अपील कयां थी, मुंहिंजी अपील ॿुधो। जिते बि मुंहिंजो छोकिरो अचे, हथ कंहिंखे बि वॾी कयो। मां ग़रीब आहे, मिसकीन आहे, मुंहिंजी अपील आहे। नौजवान जे वारसनि पारां हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध खां अपील कई त संदन नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे ऐं हर आम ऐं ख़ासि माण्हूअ खे पिणु इहा अपील कई त जिथे बि असांजो गुम थियल नौजवान कंहिंखे हथु अचे त फौरी तौरु इतलाह ॾिनो वञे। टीम सां गॾु मजीद मर, सिंध टीवी न्यूज़, टिकराटो।